अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जे बेल खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां मौसूल थी सघे। चोथे हिसे जा 3 सितारा कैप्रिकॉर्न, जदी, एक्यूरस, दिलो, पाइसिस, हॉट। कैप्रिकॉर्न जदी, तव्हांजो जेको दौरु हली रहियो आहे तव्हां उनखे सम्झी न रहिया आहियो, जंहिं करे मसइलनि जो हल नज़र न अची रहियो आहे। तव्हां हिन हफ़्ते कंहिं असर रसूख़ वारी शख़्स सां मुलाक़ात करे रहिया आहियो। जेकॾहिं उन सां मुलाक़ात करणी आहे त सभिनी जी मुशावरत रखो। जेकॾहिं तव्हां पाण पंहिंजी तरफ़ां मुलाक़ात कंदा त उहो ग़लति फ़ैसिलो थींदो। पहिरियां बि अहिड़ी ग़लती करे चुका आहियो त पोइ ज़रूरु साथियुनि सां मशवरो करे पोइ मुलाक़ात करियो। एक्यूरस दिलो, रुमानी मामला तमामु घणा ख़ुशगवार आहिनि। पंहिंजे लाइफ पार्टनर सां ख़ुशगवार नमूने ॻाल्हाईंदे नज़र अची रहिया आहियो। तव्हां पहिरियां खां वधीक हिक ॿिए खे सम्झंदा। जेकॾहिं रुमानी मामलनि जो वज़न खणणु चाहियो था त ज़रूरु खणो ऐं लुत्फ़ अंदोज़ थियो। सोशल लाइफ ऐं माली मामलात में वधीक सुठा थींदे नज़र अची रहिया आहियो। मज़ीद माली मामलनि खे बहितर बनाइण जी कोशिशि करियो ऐं वधीक बहितर थी वेंदा। ऐं ॿियो त तव्हां पंहिंजे तख़लीक़ी सलाहियतुनि खे उजागर न पिया करियो। तख़लीक़ी सलाहियतूं ज़ाया करे रहिया आहियो। तख़लीक़ी सलाहियतुनि जा मौक़ा मिली रहिया आहिनि, उन्हनि मां ज़रूरु फ़ाइदा। पाइसिस होत, हिन हफ़्ते को माण्हू तव्हांखे तमामु घणो मुतासिर करे रहियो आहे। तव्हां उन माण्हूअ जे वेझो न थियो, उनखां बचण जी कोशिशि करियो। उहो तव्हांखे ग़लति रस्ते ॾांहुं वठी वञी रहियो आहे। प्लूटो सां चंड मिलण वारो आहे, उहो तव्हांजे पंजे खाने जे ख़िलाफ़ु आहे। उहो रोमांस लाइ ठीकु वक़्तु न आहे, त पोइ हिन हफ़्ते जिन्सी मुख़ालिफ़ खां मुहतात रहो। जेकॾहिं उनखां मुहतात थी विया त पोइ बि जेके पहिरियां खां रोमानी मामला हली रहिया हुआ या अची रहिया आहिनि या तव्हांजी ज़िंदगी में उन्हनि जो असरु हो, उन्हनि में बि तब्दीली अची रही आहे, छाकाणि त उहे यूनिस जे ज़ेर असरु आहिनि। ॿियो त हिन हफ़्ते क़रीबी रिश्तेदारनि सां गॾु पंहिंजो वक़्तु गुज़ारियो ऐं ॿियो त तव्हां न कंहिंजे मामलनि में दख़ल ॾियो ऐं न ई तव्हां पंहिंजे मामलनि में ॿियनि खे मुदाख़लत करणु